सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ कोरोना वायरस ते सूबाई टास्क फोर्स जो इजलास मुनक़द कयो वियो। मुनक़द कयल इजलास में सूबाई वज़ीर अजरा फज़ल पेचूहो, सईद गनी, नासिर शाह, जाम इकराम, मुर्तज़ा वहाब, कासिम सराज सूमरो, चीफ सेक्रेटरी मुमताज़ शाह, IG सिंध मुश्ताक महर, ओस्मान चाचड़ ऐं ॿियनि शिरकत कई। इन खां सवाइ एडिशनल IG कराची इमरान याकूब, साजिद जमाल अबड़ो, अहमद बख्श नारेजो, रियास नारेजो, डॉक्टर बारी, डॉक्टर सारा ऐं कैसर सजाद समेत रेंजर्स के आला अमलदारनि इजलास में वॾे अंग में शिरकत कई। इजलास की सदारत कंदे सैयद मुराद अली शाह जो चवणु हुयो त हिन वक़्तु कराची में कोरोना केसनि जी शरह 8.5% आहे, जॾहिं त 1 जून ते कराची में 12.6% कोरोना केसिस हुआ। इजलास के वधीक ॿुधायो वियो त हिन वक़्तु कोरोना मर्ज़ सबबि कराची में वधीक 79 मरीज़ वेंटिलेटर ते आहिनि, जॾहिं त बेनज़ीराबाद में 2 मरीज़ वेंटिलेटर ते मुंतक़िल कया विया आहिनि। वज़ीर आला सिंध तरफ़ां सिहत खाते के ईंदड़ 3 महीननि में 1 करोड़ 80 लख माण्हुनि खे कोरोना खां बचाव वारी वैक्सीन लॻाइण जो हदफ़ ॾिनो वियो आहे। होॾा इजलास में सूमर खां कारोबारी दुकानूं राति जो 8 वॻे ताईं खोलण जो फ़ैसिलो कयो वियो। इन हवाले सां सैयद मुराद अली शाह वधीक चयो त तमामु दुकानदारनि ऐं स्टाफ खे वैक्सीन लॻाइण लाज़मी हूंदो। हुन चयो त 15 ॾींहं खां पोइ दुकानदारनि ऐं स्टाफ जा वैक्सीनेशन सर्टिफिकेट चेक कया वेंदा।